आज मौजूद आगा ज़फ़र, कल्याण न्यूज़ ऑनलाइन टीवी। प्रोग्राम है शायरी जी सिख्या। जी तो असां पोयनि ॿिनि प्रोग्रामनि में कुछ सबक सिखिया आहिनि। अॼु इरादो इहो आहे त उस्तादुल शुअरा ख़ैर मोहम्मद चाचो आशिक़ सोलंकी जेको आहे उन खां पाण शायरी जे सिन्फ़ुनि बाबति कुझु सिखूं। चाचा महिरबानी आहे आगा साहब। हाणे पाण ॻाल्हि करे आया आहियूं त अवाइली शाइरी जेका आहे गीत जी शिकिल में आहे, लोक गीत जी शिकिल में आहे। उन खां पोइ पाण खे बैत, दोहा ऐं वायूं, किन किन हंधनि ते मत लफ़्ज़ जे माना में मथां हुन ते लिखियलु आहे मथ। लतीफ़ साईं जे रिसाले में बि कलीज बेग मिर्ज़ा कलीज बेग साहिबु ॾिनी आहे उहा मत। चरखो चोरे कत कातार इन उहो सफ़ा नज़्म थो लॻे। इन क़िस्म जी शाइरी बि थी आहे। अच्छा, हाणे उन गीत खां पोइ बैत, दोहीड़ो या ॾोहीड़ो, वरी सिराइकी असांजा भाइर आहिनि उन हिसाब सां सिंध में रहिया आहिनि त उहो ॾोहीड़ो बि चयो थो वञे दो। अच्छा, ॾोहीड़ो चइनि 5-8 सिटुनि जो बि आहे। वरी शाह बाहू खे पढ़िजे थो या ॿियनि शाइरनि खे त उन्हनि जा ॾोहीड़ा जेके आहिनि इलाही जेके सिटुनि जा ठहियलु आहिनि। अच्छा, उन्हनि में का बंदिश न आहे त हेतिरियूं सीटूं हुजनि, पर दोहे में 2 सीटूं थींदियूं। दोहो असांजो जेको आहे उन में 2 सीटूं आहिनि। बैत जी सिन्फ़ में बि तव्हां 2 सीटुनि खां शुरूआति थिए थी, पोइ 3 सीटूं 20 सीटुनि ताईं बि आहिनि, 4 सीटूं 5 सीटूं अहिड़े नमूने सां शाह साईं जे रिसाले में बि काफ़ी मिलनि थियूं। त इहो छंद विद्या वारे दौर में वायूं ऐं बैत ऐं इहे शादियुनि मुरादियुनि जा जेके बि लोक गीत हुया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उहे आया। अच्छा, ऐं उन हाणे मूं सवेल इहा बि ॻाल्हि कई त ख़्याल जेको आहे उहो बि लोक गीत आहे ऐं उहो क्लासिकल अंदाज़ में ॻायो वञे थो। हाणे वरी ॿियो हिकिड़ो तरीक़ो आयो त टेड़ू 3 सिटुनि जी शाइरी। वरी हिकिड़ी आई 5 कड़ो फारसी में आहे न, हा 5 सिटुनि जी शाइरी। वरी हाणे को 9 सिटुनि जी शाइरी जो को आयो आहे जेको 3 सिटूं मिलाए वरी 9 करे था वठनि। अहिड़े नमूने सां हाणे मज़हबी बुनियादनि ते जेके भॼन बाणियूं ऐं मंतर जोड़िया विया उहे बि शाइरी में आहिनि। ऐं असां वटि सिंधीअ में मौलूद, वरी नाड़ी बैत बि असां वटि चया विया। सावण फ़क़ीर जी आहे बैत वॾे शौक़ सां ॿुधा वञनि था, या असां वटि पंहिंजो ॿिया बि नाड़ी बैत जा इलाही ॾाह थी गुज़रिया आहिनि। वरी जबल में कोहिस्तान में मोरे जे नाले सां हिकिड़ी सिन्फ़ ॻाई थी वञे, मोरो, उहो ॻायो वेंदो आहे। तालिब पालारी मशहूरु हूंदो हुओ हुनजो, हाणे उहो गुज़ारे वियो आहे वीचारो। अच्छा, अहिड़े नमूने सां नोहा, कसीदा, नातूं, हमद, रुबायूं, क़ौमी मिली नग़मा ऐं क़ौमी तराना, फ़िल्मी गाना, जदीद गीत ऐं क़ौमी गीत ऐं नज़मनि जा समूरा क़िस्म, इहे मुख़्तलिफ़ जेके सिन्फ़ूं उहे हिते सिंध में बि आहिनि रवाज में, ऐं के ॿाहिरां आयूं के हितां जूं आहिनि। इन अंदाज़ सां असांजी जेका पहिरीं उन दौर में क्लासिकल दौरु हुयो शाइरीअ जो, उन में वाई ऐं काफ़ीअ खे ॿुधो वेंदो। न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान थी, तव्हां हिते का अञा ताईं लोक जेके गीत आहिनि उन्हनि जे हवाले सां का भरपूर ॻाल्हि कान थी आहे। मिसाल जेके असांजा सुघड़ आहिनि उन्हनि वटि जेको शाइरी जो अंदाज़ आहे उहो ॿियो आहे। हा, उहा कहिड़ी शाइरी आहे, उन जा कहिड़ा क़िस्म आहिनि? हा हाणे उन्हनि वटि आहिनि मिसाल हिकिड़ो अखरनि जी भञ ड्राह कंदा आहिनि, उनखे हुनुर चवंदा आहिनि। ऐं उहे ॻाल्हि सिट अहिड़े नमूने सां पेश कंदा जंहिंजो माना मफ़हूम अलाए छा हूंदो आहे।
किन वणनि जा नाला रखी छॾींदा आहिनि, किन गाहनि जा नाला रखी छॾींदा आहिनि, किन मुख़्तलिफ़ शयुनि जा नाला रखी छॾींदा आहिनि, पर असुल में हुनर जे ज़रिए हू वरी जॾहिं उनखे खोल कंदा आहिनि, जॾहिं भञंदा आहिनि, उनखे ॻोल्हींदा आहिनि, पोइ ॿुधाईंदा आहिनि त भाई हीअ वरी कंहिं शाइरीअ जी, कंहिं सुठे शाइर जी सिट मञा या लतीफ़ जे बैत ते उन्हनि हुनुर ठाहे छॾियो। गुजारत त जो ई क़िस्म आहे, पर उनखे चइबो हुनुर। ॿियो ॾोर आहे, पिरोली अलॻि शइ, हा ॾोर। हाणे पिरोली बि का पिरोली शाइरीअ में आहे। अच्छा, वरी ॾोर जेको आहे उहो ॿिनि सिटुनि खां वठी उहो बि 7-8 सिटुनि ताईं बि बैत जी शिकिल में ॾोर ॾिनो वेंदो आहे। अच्छा, ॾोर जी सिन्फ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी कंहिं हदीस ते जोड़ियो वेंदो आहे। ॿियो थींदो आहे ॾिठ जो ॾोर, उहो ई अॼु पाण हिते ई ॻाल्हायूं वेठा, हिन ते ई को सुगड़ शाइरी करे ठाहे छॾींदो, त अहिड़े नमूने सां उनखे चइबो आहे ॾिठ जो ॾोर। ॿियो हुननि वटि आहे सींगार। सींगार मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा मुख़्तलिफ़ थियनि था, उन ते उहो सींगार। अच्छा, उन में हलणु, कंहिं पखीअ सां तशबीह ॾियणु, कंहिं हरणीअ सां तशबीह ॾियणु, मुख़्तलिफ़ कंहिं मोर सां तशबीह ॾियणु, इन क़िस्म जो उन्हनि वटि आहे सींगार। अच्छा, हाणे सींगार वरी मौलूद। हाणे त अॻे उर्स चइबो, हाणे मीलाद जो रवाजु थी वियो आहे, त उन्हनि मौक़नि ते मौलूद ॻाया वेंदा आहिनि, पर उहे मरणे पढ़णे ते बि ॻाया वेंदा आहिनि, शादीअ ते बि ॻाया वेंदा आहिनि, वरी जॾहिं दफ़न करणु वञिबो आहे त कांधीअ सां गांधियुनि सां गॾु उहो ॻाइबो बि आहे। त इन क़िस्म जूं बि आहिनि। अच्छा, हाणे उन्हनि सिन्फ़ुनि में जेको मौलूद आहे उन में बि माना इहो ॼमण खां वठी मरण ताईं जो किसो आहे। उन में शाइरी में जेको आहे उहो ई आणियूं था। उन में मुख़्तलिफ़ पाण वटि हिते उस्मान फ़क़ीर मशहूरु हूंदो टंडो अलायार में, उन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे ॻाए ॿुधायो कि ॿुधाए त राग में आहे या न आहे, त मंज़ूर अली ख़ान चयो त हीअ त राग आहे, तूं ॻाईं त राग में पियो। त उनखे माना मौसीक़ी सुठी मिली थी वञे त उहे असर अंदाज़ थियनि थियूं। हा हा जी। दोस्तो चाचो आशिक़ न सिर्फ़ु इहे पर बाक़ाइदा मौसीक़ार बि आहे, पाण वारी मौसीक़ी जी सिन्फ़ुनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼोको प्रोग्राम छो त पंहिंजा प्रोग्राम ढिघा नथा करे सघूं, नंढा नंढा प्रोग्राम आहिनि, पाण सिखंदा हलंदासीं, सम्झंदा हलंदासीं। अॼोको प्रोग्राम बसि हिते ई हक़ मौजूदु, जी सदा मौजूदु।